अहम ख़बर है कंधकोट में एसटीपी के मरकज़ी सॾ ते केनाल रिथा ख़िलाफ़ गोला मोड़ वटे धरणो हंयो वियो आहे। ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। एसटीपी के मरकज़ी अॻवान डॉक्टर सुमार मंगरियो ऐं ज़िले सदर अकरम बाजकाणी की अॻवाणी में धरणो हंयो वियो आहे। केनाल अॾण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। मनसूबो कंहिं सूरत में क़बूल न आहे, अॻवान जो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे कंधकोट में, जिते एसटीपी मरकज़ जे सॾ ते केनाल रिथा ख़िलाफ़ गोला मोड़ वटे धरणो हंयो वियो आहे। ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। एसटीपी के मरकज़ी अॻवान डॉक्टर सुमार मंगरियो ऐं ज़िले सदर अकरम बाजकाणी की अॻवाणी में धरणो हंयो वियो आहे। केनाल अॾण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। मनसूबो कंहिं सूरत में क़बूल न आहे, अॻवान जो इहो चवणु आहे। अहम ख़बर है कंधकोट में अव्हां खे अपडेट कयूं पिया। एसटीपी जे मरकज़ी सॾ ते केनाल रिथा ख़िलाफ़ गोला मोड़ वटे धरणो हंयो वियो आहे, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। एसटीपी जे मरकज़ी अॻवान डॉक्टर सुमार मंगरियो ऐं ज़िले सदर अकरम बाजकाणी की अॻवाणी में धरणो हंयो वियो आहे। केनाल अॾण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। मनसूबो कंहिं सूरत में क़बूल न आहे, अॻवान जो चवणु आहे। कंधकोट में एसटीपी मरकज़ जे सॾ ते केनाल रिथा ख़िलाफ़ गोला मोड़ वटे धरणो हंयो वियो आहे, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जी रिपोर्टर अहमद अली मुगल खां। जी अहमद अली, अपडेट कजो, छा सूरतहाल आहे? कंधकोट में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां मरकज़ी सॾ ते सिंधु दरिया मथां केनाल अॾण वारे अमल ख़िलाफ़ डॉक्टर सुमार मंगरियो ज़िले सदर अकरम बाजकाणी की अॻवानी में कारकुननि कंधकोट गोला मोड़ ते धरणो हणी कंधकोट कश्मीर रोड बंद करे छॾियो, जंहिं सबब ईंदड़ ट्रैफिक जाम थी वई। रोड के ॿिन्ही पासनि खां वॾियूं कतारूं लॻी वयूं। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन्हनि जो इहो ई चवणु हो त जेसिताईं केनाल वारो मसरूबो रद्द न कयो वेंदो, असांजो इहो एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अहमद अली अपडेट करण जे लाइ।